नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त खैबर मां खबर ॾींदाऊं त नए मुक़रर थियल SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक चार्ज संभालण बाद SSP ऑफिस जी मीटिंग हाल में ज़िले मटियारी जे सहाफ़ियुनि सां तारीफ़ी गॾिजाणी कई। SSP मटियारी पारां ज़िले जे सहाफ़ियुनि सां थियल गॾिजाणी में सहाफ़ी अब्दुल गफूर उर्फ अदा बाऊ मेमून, रजब बाबू खासकेली, GM बोजदार, अब्दुल गफूर मला, रियाज चांडियो, नौशाद खुर्शीद बुगियो, निसार अहमद शौक, अब्दुल हई शौक, तस्लीम वकील, अब्दुल जब्बार उमरानी, सोहेल भाइयो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि शिरकत कई। SSP मटियारी चयो त हर क़िस्म जे मनशियात क्राइम ख़त्म करण मुंहिंजी अवलिन तरजीह आहे। उन लाइ मूं समेत असांजे पुलिस महकमे खे तव्हां सहाफ़ियुनि जे साथ जी ज़रूरत आहे। मुंहिंजे दफ़्तर जा दरवाज़ा सहाफ़ियुनि समेत आम माण्हुनि लाइ 24 कलाक खुलियल रहंदा। आम माण्हुनि समेत सहाफ़ियुनि सां जेको मसइलो हुजे मूंखे ॿुधायो। सहाफ़ी हज़रात अवामी मसइलनि हर क़िस्म जे क्राइम ॾोहनि ऐं ॾोहनि में मुलविस माण्हुनि जी निशानदेही कनि। इन्हनि जे खिलाफ कार्रवाई करण पुलिस जो कम है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।